नाज़िन बोज़दार वॾा भरसा ॻोठ नज़र मोहम्मद पहाड़ जे रहवासी पीपी अखबार जो मीडिया ट्रायल करण ऐं बासर अलाहादाद उर्फ दादन पहाड़ जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ पहाड़ बिरादरी बीपी कारकुननि जो एहतजाज कयो आहे। तफ़सील लाइ पेश आहे लतीफ़ सोढरो जी रिपोर्ट। पहाड़ में बीठा आहियूं जिथे ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवाण आहे वज़ीर अली पहाड़, जंहिंजो मीडिया ट्रायल थियण ख़िलाफ़ ऐं उनजे सोट खे ज़ख़्मी कंदड़ बासर जे ख़िलाफ़ ही एहतजाज कयो वियो आहे। अचो त नाज़रीन मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। हिन जी पोख में हिन जी पई आहे, हिन में वराए काहिण त ढक ते मां काहे वञा त हिन खां ज़ोर ई फुरे, हिनखे धक हणी ज़ोरी में हिन खां खसे विया आहिनि। टियों ॼाणो वरी असांजे पोख में हिननि जी बकरी पई आहे जेका असां वटि रसीद आहे, ढक ते ॾेई आया आहियूं जेका असां वटि रसीद मौजूदु आहे। हे डेली बाय हेॾा मौजूद माण्हू सामुंद पनाह वारनि जूं बनियूं आहिनि। हिननि जो माल ज़ोरी ज़ब्ती मां पोखनि में वञे थो। जेको शरीफ़ हिननि खे चवे थो दादा हेतिरी ज़्यादती छो था कयो। हिन वक़्तु महांगाई आहे, महांगाई जो टाइम आहे, फसल जो ॾिसो केॾो ख़र्चो आहे, पर लेकिन हे पंहिंजी दादागिरी गुंडागर्दी करे थो। हिन हे रोड ॿाहिरि थो करे दादन पहाड़ अलाहादाद उर्फ दादन जेको ऐं हुनजा पुट उहे कनि था ऐं हितां 80 जी स्पीड ते हिन गलीअ मां मोटरसाइकिल भॼाइनि था। जेको शरीफ़ हिनखे चवे थो दादा हे हितां होरिया त का हुनखे अखियूं ॾेखारनि था, चवनि था असां तव्हांखे घर असांजो हथियारनि सां भरियो पियो आहे, असां उॾाए छॾींदासीं। सॼो मां सुबुह जो हिन जो पुटु आयो, मां चयुमि तोखे हया शर्म न आहे ऐं तूं मुंहिंजो ज़यान करायो आहे। मूंखे चई तोखे ॾिसी रहंदुसि मूंखे ठगास रोटो कढाई मथे में साईं। हा दादन मां मूंखे वॾो ख़तरो आहे ऐं दादन मूंखे दड़का ॾींदो थो अते ऐं उन जे करे मां नुक़सान पए थी सघे थो। दादन पुराणो चोर आहे। सॼे पुलिस खे ख़बर आहे त टालपुर चौकी तव्हां हथ कणे सां भॻो आहे, हथ कणे सां भॻो आहे दादन चोर। केतिरियुनि बसनि में मुलवस आहे, केतिरियूं ते एफआईआरियूं आहिनि। बोलारोडा शहर में अलर खे नारजियन खे सरगस करायो, गॾा ते चाढ़े सॼी दुनिया खे ख़बर आहे, पूरे बोलारोडा खे ख़बर आहे त ही केतिरो बदमाश आहे, केॾो धाड़ेल आहे। असांजो सूबेदार हूंदो पुराणो रिटायर थी वियो, हाणे अलाह रखियो नारे जो वो जेको हूंदो उहो उनखे उघाड़ो करे हिनखे सरगस कराई बोलार वॾा में उहो कराई त चोरी क़ुरान शरीफ़ मां जे साम्हूं खण त मां हिन सूबेदार साहब जे साम्हूं क़ुरान शरीफ़ खयो त मां वरी साईं चोरी न कंदुसि। पंजा बोलार वॾा जे भरिसां परियूं पंजाबी वेठा हुननि जे घर में रात जो धाड़ो हयईं। पोइ सूबेदार साहब चयुसि हाणे मां तोखे कोन छॾींदुसि। साहब हीअं रिटायर हूंदो नार जो साहब आहे, हिनखे उघाड़ो करे बोलार वॾा जे शहर में सरगस करायईंसि। ऐं हे पुराणो ॾुहारिया बिल्कुलु पुराणो ॾुहारिया हिनखे जॾहिं कुंभ थाणो न हूंदो हो, हे कोट ॾींजी थाणे ते हिन ते काफ़ी एफआईआरूं रखंदासीं। इनशाला असां ॿिए चकर जेका असां प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं हुन में सबूत ॾींदासीं त हिन ते पुराणियूं एफआईआर्स आहिनि, हिकु न पर 10 एफआईआरूं अथसि। ऐं मेंगोरा फुरे थो ऐं हिन जा पंजाब में भाइर आहिनि, हे हथियारनि जी इस्तेमालु करे बिल्कुलु। ऐं हिन जा जेके पुट आहिनि उहे वॾा ॾुहारी कोई शरीफ़ माण्हू असांजे घिटियुनि सां ईअं थो गाॾियूं कोई बि हिन खे हथ ॾियो बाबा गाॾियूं आस्ते हलायो। कैमरामैन फहीम सोढरे सां गॾु लतीफ़ सोढरो, मेहरान टीवी न्यूज़ बोज़दार वॾा।